बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लानतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमि किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलिन व क़ौलुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते असां तव्हां सां पंहिंजी 18वीं निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं आदाब इल्म में, आदाब तालुम में असांजी गुफ़्तगू जारी हुई। अॼु असां बयानु कंदासीं त तालिब इल्म जो ज़हन फ़ारिग़ हुजे दुनियावी ख़्यालात खां। जीअं रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत आहे, मिन वसीयतिल ख़िज़्र ले मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, या मूसा तफ़र्रग़ लिल इल्म इन कुन्त तुरीदुहु फ़इन्नमल इल्मु लिमन यफ़रुग़ लहू। हज़रत ख़िज़्र अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब मूसा नबी खे वसियत कनि था, अगरि तव्हां इल्म जो इरादो रखो था त ज़रूरी आहे तव्हांजो ज़हन फ़ारिग़ हुजे ऐं इल्म जे लाइ आमादा हुजे। रिवायत में मिले थो, इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत आहे, इमाम फ़रमाइनि था, हक़ुल इल्म ऐं अन तफ़रुग़ लहू क़ल्बुक व तहज़ुर ज़हनुक व तज़कुर लहू समउक। हक़ इल्म इहो आहे त तव्हांजो क़ल्ब जेको आहे इल्म जे लाइ फ़ारिग़ हुजे, तव्हांजो ज़हन हाज़िर हुजे ऐं तव्हांजी समाअत, तव्हांजी बसारत जेका आहे उहा ख़ासि इल्म जे लाइ ई हाज़िर हुजे। याने इंसान जे दिलो दिमाग़ में फ़क़ति इल्म जी ॻाल्हि हुजे, बेतर्क लज़ात व नक़्स शहवात, दुनियावी लज़तूं उन जे ज़हन में न हुजनि ऐं शहवात वग़ैरह जेके जिन संशा थिए थी उन्हनि खे घटि करे, त पोइ इन इंसान जो ज़हन फ़ारिग़ थी सघे थो। हिकु इहो त इंसान जो ज़हन फ़ारिग़ हुजे, ऐं नंबर 2 आदाब इल्म में इहो मिले थो त मुशाफ़हतन इल्म हासिल करे, याने तालिब इल्म वञी करे उस्ताद जे साम्हूं वेही करे उन खां इल्म हासिल करे। जीअं रिवायत में मिले थो, ख़ुज़ुल इल्म मिन अफ़वाहिर रिजाल। रसूल इस्लाम फ़रमाइनि था त इल्म खे हासिल करियो मुशाफ़हतन, याने असुलु इहो आहे त उस्ताद जे साम्हूं वेही करे इल्म खे हासिल करियो। इल्म किताब जे ज़रिए सां बि हासिल थी सघे थो, इंटरनेट जे ज़रिए सां बि इल्म हासिल थी सघे थो, कैसेट वग़ैरह ॿुधी करे बि इल्म हासिल थी सघे थो, लेकिन असुलु इल्म उस्ताद जे साम्हूं वेही करे ऐं हासिल करे, असुलु इल्म उहो आहे। ऐं आदाब इल्म में इहो बि आहे त तालिब इल्म सुहिणे तरीक़े सां इल्म खे ॿुधे, याने तवज्जो हुजेसि दर्स में हुज़ूर दिमाग़ सां वञी करे वेहे। छो जो इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फ़रमाइनि था, मन अहसनल इस्तिमाउ तअज्जलल इंतिफ़ाउ। जेको तालिब इल्म सुहिणे तरीक़े सां इल्म खे ॿुधंदो त उन खे जल्दी फ़ाइदो हासिल थींदो। ऐं आदाब इल्म में इहो आहे त इल्म खे लिखो, याने इल्म हासिल करियो लिखण जे ज़रिए सां। रसूल इस्लाम फ़रमाइनि था, क़य्यदुल इल्म बिल किताबते, इल्म खे क़ैद करियो किताबत जे ज़रिए सां, लिखी करे इल्म खे क़ैद करियो। इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत आहे, इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, फ़मन लम यस्तति मिनकुम अन यहफ़ज़हु फ़लयक्तुबहु वल यज़अहु फ़ी बैतिही। जेको शख़्स इल्म खे हिफ़्ज़ नथो करे सघे, उन तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे त इल्म खे लिखी करे ऐं पंहिंजे घर में रखे।
बसि नाज़रीन, इहे आदाब आहिनि इल्म जे लाइ। जेको बि इन आदाब जी रिआयत कंदो उहो तालिब इल्म कामयाबु आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।